नहमदहु व नुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सूरत अल-बक़रा आयत नंबर 104 खां वठी 110 यानी 104 खां वठी 110 ताईं। तर्जुमो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना ए उहे माण्हू जिन आमनु ईमान आंदो आहे ला न तक़ूलू तव्हां चओ राइना जो वर्ड इस्तेमालु न कयो यानी राइना न चओ कंहिंखे जॾहिं तव्हां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुलाक़ात कयो था त पाण सल्लम खे राइना न चओ। वक़ूलु उन्ज़ुरना ऐं तव्हां चओ उन्ज़ुरना यानी ॾिस नज़र कयो असांजी तरफ़। राइना जो मतिलबु हो चरवाहो यानी बकरियुनि खे चाराइण वारो। उन्ज़ुरना असांजी तरफ़ नज़र विझ। वस्मऊ ऐं ॿुधो। वलिल काफ़रीन ऐं काफ़रनि जे लाइ आहे अज़ाबुन अलीम अज़ाब दर्दनाक। मा न यवद्दुल्लज़ीन चाहींदा उहे माण्हू जिन कफ़रू कुफ़र कयो मिन अहलिल किताबी अहले किताब मां वलल मुशरिकीन ऐं मुशरिकन मां ऐं युनज़्ज़ल के नाज़िल कई वञे अलैकुम तव्हांजे मथां मिन ख़ैरिन भलाई मां कुझु बि मिन रब्बिकुम तव्हांजे रब जी तरफ़ां। वल्लाहु ऐं अल्लाह यख़्तसुहु चूंडे वठे थो मुंतख़िब करे वठे थो बिरहमतिही पंहिंजी रहमत सां। मैं यशाउ जंहिंखे उहो चाहे थो। वल्लाहु ऐं अल्लाह ज़ुल फ़ज़्लिल अज़ीम वॾे फ़ज़ल वारो तमामु घणे वॾे फ़ज़ल वारो आहे। मां नंसख़ न असां मनसूख़ कयूं था मिन आयतिन कंहिं बि आयत मां औ नुनसिहा या असां विसारे छॾियूं था उनखे तव्हां खां विसारे छॾियूं था उनखे नअती त असां आणियूं था बिख़ैरिन बहितर मिनहा उनखां औ मिथलिहा या उनजी मानिंद। यानी क़ुर में को बि आयत या हुकुम अल्लाह ताला पहिरीं नाज़िल कयो ऐं पोइ वरी उन हुकुम खे या उन आयत खे मनसूख़ कयो वियो उन जे बारे में आहे त असां ई उन खे कयूं था पोइ असां ई उन जे बदिरां बहितर खे आणियूं था या उन खे बहितर सां बदिलायूं था। अलम छा न तअलमो तव्हां इहो ॼातो अल्लाह त बेशक अल्लाह अला मथां कुल्ली शैइन हर शइ जे क़दीर कुदरत रखण वारो आहे। अलम छा भला न तअलमो तव्हां इहो ॼातो या तव्हां सम्झो अल्लाह त बेशक अल्लाह लहू उन जे ई लाइ आहे मुल्कु समावाती बादशाहत आसमाननि वल अर्द ऐं ज़मीन जी। व मालकुम ऐं न आहे तव्हांजे लाइ मिन सिवा खां मिन दूनिल्लाही सिवाए अल्लाह जे में वलीयुन कोई दिली दोस्त वला नसीर ऐं न ही कोई मददगार। अम तुरीदून छा भला तव्हां इहो चाहियो था अन के तसलू तव्हां सवाल करियो रसूलकुम पंहिंजे रसूल खां कमा सुइल जहिड़ी तरह सवाल कया विया या पुछियो वियो मूसा में क़बिल मूसा अलैहिस्सलाम इन खां पहिरीं। वमन यतबद्दलिल कुफ़्र ऐं जेको बि बदिलींदो तब्दील कंदो कुफ़्र खे बिल ईमान ईमान खां यानी पहिरीं ईमान आणे ऐं पोइ वरी हू काफ़र थी वञे यानी जेको पंहिंजे ईमान खे कुफ़्र सां बदिलणु चाहींदो फ़क़द पस तहक़ीक़ ज़ल उन गुम करे छॾी सवा सबील सिधो रस्तो। वद ऐं चाहिनि था कसीरुम मिन अहलिल किताबी जेके कसीर तादाद में कसरत सां जेके अहले किताब आहिनि उहे छा था चाहिनि
लव यरुद्दूनकुम काश के उहे मोटाइनि तव्हांखे मिन बादी ईमानिकुम तव्हांजे ईमान आणियनि खां पोइ कुफ़ारनि तव्हांखे कुफुर में हसदनि पंहिंजे अंदरि जे बुग़्ज़ ऐं हसद जे करे मिन इंदी अनफुसिहिम जेको उन्हनि जे अंदरि आहे तव्हांजे लाइ हसद उन जे करे मिन बादी पोइ उन ॻाल्हि खां मां तबयन जॾहिं त वाज़े थी वियो लहम उन्हनि जे लाइ अलहक़ हक़ फ़ाफ़ू पस एराज़ कयो पस माफ़ कयो वसफ़हू ऐं दरगुज़र करियो हता एसि ताईं जो याति अल्लाहु आणे अल्लाह बि अमरिही पंहिंजो हुकुम इन अल्लाह बेशक अल्लाह अला कुल्ली शैइन क़दीर मथां हर शइ जे पूरी कुदरत रखण वारो आहे। व अक़ीमुस्सलात ऐं क़ाइमु कयो नमाज़ व आतुज़ ज़कात ऐं अदा करियो ज़कात व मा तुक़द्दिमू लि अंफुसिकुम ऐं जेको कुझु तव्हां अॻियां मोकिलींदा पंहिंजे नफ़्सनि जे लाइ पंहिंजी ही जानुनि जे लाइ मिन ख़ैर भलाई मां कुझु बि तजीदूहू तव्हांखे उहो मिलंदो या तव्हां उहो पाईंदा वञो हुते तव्हांखे उहो मिली वेंदो इंदल्लाही अल्लाह वटि इन अल्लाह बेशक अल्लाह बिमा उहा जो तामलून तव्हीं अमल करे रहिया आहियो वसीर ख़ूब ॾिसण वारो आहे। सुभानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक अशहदु अन ला इलाहा इल्ला अंत अस्तगफिरुक व अतूबु इलैक। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।